उरेरो लाल लग गोठ नौबत मरी जी रवासण बुढ़ड़ी औरत मिसमात कस्मी पुट दानिश ऐं धी बिंदिया मेघवार सां गॾिजी प्रेस क्लब आॾो एहतिजाज कंदे दाहियो आहे त बराबरी जे बासर माण्हुनि प्रेमचंद लूणियो ऐं खूबो मेघवार संदसि प्लाट ते कब्ज़ो करे घर मां बेदख़ल करे छॾियो आहे। हुन ॿुधायो त संदसि 11 न्याणियूं आहिनि। प्लाट विकिरो करे न्याणियुनि जो भार लाहिणु चाहियां थी। हुन चयो त प्लाट विकिरो करण खां अॻु मूं सभिनी खे ॿुधायो हो पर कंहिं बि प्लाट न वरितो ऐं हाणे जॾहिं प्लाट विकिरो कयो आहे त ॼाणायल माण्हुनि प्लाट विकिरो करणु नथा ॾियनि ऐं मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो करे घरां कढी छॾियो आहे, जंहिं करे असां हिन वक़्तु दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त बासर माण्हुनि ख़िलाफ़ क़दम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची